साईं अॼु परेशान लॻा पियो छो यार शादी कोन थो थिए गैस वारा गैस कोन था ॾियनि हितां असांजे यूसी उनरपुर मां गैस निकितो आहे 3 किलोमीटर आहे असांखे उहो बि डीसी कोन थो ॾिए बिल्कुलु हाणे साईं काठियुनि ते केरु छोकिरी ॾिए ई कोन थो जंहिं बि पर वञूं इहो सभु असां सिंधियुनि सां वेला हा सिधो सिंध सां सही वेल असांजे तो वञण खां पियो वञे हाणे मूंखे ॾुख आहे 3 यार किलोमीटर ते असां कोन मिले गैस यार अलाह करे डीसी मूंखे किथे गॾे त मां हिनखे चवां वरा असांखे गैस ॾी ॾियो वरा साईं तो डीसी पियो थिए अरे डीसी अस्सलाम वालेकुम डीसी साहब छा थियो ख़ैर छा भाई थियो साईं अॼु किथे पिया वञो भाई गैस वारनि वटि थो वञा हे गैस कंपनी सही तव्हांजो आहे बाबा मुंहिंजो न आहे पर ख़र्चो पाणी वठण थो वञा न छो सही असां हिकु पोइ गैस कोन था ॾियो साईं कहिड़ो गैस साईं हितां त निकितो ई ॿ बसि पॉइंट गैस आहे उन सोरहं किथे बाबा हिकिड़ो खूह आहे तव्हां ग़रीबनि असांजो उमिरि ॾिसो 30 साल थियासीं 30 साल उमिरि थियो असांजी शादी कोन थो थिए जंहिं बि रिश्ते लाइ वञूं उहे चवनि था ठीकु आहे असां तव्हांखे छोकिरी ॾींदा जॾहिं असांजे घर ॾिसणु अचनि चवनि हिननि वटि त गैस ई कान्हे उते बि तव्हांजे गैस वारा फिटाइण वारा पुॼी विया जो हिननि जे घर में गैस कोई छोकिरी कोन ॾींदा छोकिरी कोन था बाबा छोकिरी नथा ॾियो त पोइ शादी.com ते छॾियो असांजो पिक्चर छॾियो शादी.com ते फोटो छॾियोसीं लाइक कया कमेंट ॾिना माण्हू घर ॾिसण गैस ई कोन्हे पोइ छोकिरी किथां ॾींदा असांजा नियाणियूं 25-20 सालनि जी उमिरि में जेको आहे अखियुनि खां वेही था वञनि छेड़नि जे दूहे जे करे बाबा बिजली त तव्हां हीटर लॻायो न हीटर बिजली पोइ असां पाण ॾींहं में 500 रुपया कमायो बिजली जो बिल कोन था पूरो करे सघूं काठू वठी अचो जो जंग पियल आख़िरी ज़िंदगी बर्बाद तव्हांजा पैसा तव्हां वॾा खाई असां छा कयूं असांजे वॾनि खे छो ॾिनो साईं असां ग़रीब माण्हू काॾे वेंदा वॾनि खां वठूं बाबा कुझु हुननि खाता कुझु असां खाता बसि खाइजी छा कयूं साईं ग़लति कयो त अलाह कंदो इहो तव्हांखे कोन ख़बर जेको थियणो हुजे कयो धरणो वणंदा